ऑफ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन वैक्सीनेटर इतिहाद पारां DSV ग़ुलाम हुसैन सूमरो ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब बदीन अॻियां एहतजाज कयो वियो। वैक्सीनेटरनि एहतजाज दौरान इल्ज़ाम लॻाईंदे चयो त ग़ुलाम हुसैन सूमरो पाण बि वैक्सीनेटर आहे, पर जीअं 6 महीननि खां ग़ुलाम हुसैन सूमरो DSV बदीन थी आयो आहे, वैक्सीनेटरनि खे तमामु घणो तंग कयो अथसि। असां वैक्सीनेटरनि जीअं ई फील्ड करे वापसि पहुचूं था, ग़ुलाम हुसैन सूमरो बिना सबब तंग थो करे ऐं पोइ मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाए पैसा थो घुरे या चवे थो होटल ते कढ़ाई खारायो। हिकु वैक्सीनेटर जो चवणु हो त मूंखे एतिरो तंग कयो वियो जो मूं ऑफिस में ख़ुदकशी करण जी कोशिशि कई, पर वेठल मुलाज़िमनि बचाए वरितो। वधीक इहो सिलसिलो जारी रहियो त आउं ऑफिस में ख़ुदकशी कंदुसि, जंहिंजो ज़िम्मेवार DSV ग़ुलाम हुसैन सूमरो हूंदो।